असां जे साहिती परगणे जे ज़िले नौशरो फिरोज़ जे ज़मीन तमामु घणी ज़रखेज़ आहे ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा फ़सुल जेके आहिनि उहे हिते काया वञनि था ऐं पाकिस्तान में सभिनी खां सुठे में सुठो इलाइक़ो असांजे नज़रुनि में इहो हितां जो आहे त हींअर वोणनि जो फ़सुलु तयारु आहे। हिन में गुलबाटी खां पोइ जेको आहे वोण टिणनि शुरू थी विया आहिनि। लाड़ वारे पासे खां या सांगड़ ज़िले खां असांजो वोणनि जो फ़सुलु जेको आहे कुझु थोरो लेट थींदो आहे ऐं हीअ हिते जेको आहे हींअर वोणनि जो चूंडो बि शुरू थी चुको आहे ऐं पहिरियों चूंडो जेको आहे उहो जारी आहे। वोण टेड़ी रहिया आहिनि ऐं वोणनि जो फ़सुलु जेको आहे तमामु घणो हिनखे कॉटन क्रॉप खे कैश क्रॉप चयो वेंदो आहे ऐं इहो तमामु बहितरीनु जेको आहे हिन इलाइक़े में पैदावार आबादगारनि खे ॾींदी आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त नौशरो फिरोज़ जी ज़मीनुनि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा फ़सुल जिन में वोण कमंद सारियूं कणिक हर क़िस्म जा फ़सुल थियनि था। जॾहिं त बाग़ जेके आहिनि हिते उहे बि हर क़िस्म जा थियनि था। लीमनि जा हिते बाग़ तमामु जजे मिक़दार में आहिनि। कंडियारो तालुके में अंबनि जा केलनि जा ज़ैतूननि जा बाग़ आहिनि। तव्हांखे मां हीअ ॾेखारियां त मुंहिंजे पस मंज़र में हीअ तव्हांखे वोणनि जो फ़सुलु जेको तयारु नज़र अची रहियो आहे। हिन में तमामु घणी जेका आहे उहो तयारी जे हाणे आख़िरी मरहले में आहे ऐं वोण तयारु थियण खां पोइ ही कैश क्रॉप जी सूरत में आबादगारनि खे तमामु घणो फ़ाइदो ॾींदो आहे। हिकिड़ो हारी जेको आहे वोणनि जे फ़सुल खे दवा हणी रहियो आहे ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं जेके बीमारियूं थींदियूं आहिनि वोणनि में उन्हनि खे ख़तमु करण जे लाइ आबादगार जेको आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पंहिंजनि फ़सुलनि खे इन्हनि बीमारियुनि खां बचाइण जे लाइ स्प्रे कंदा आहिनि। हितां जे हिन वोणनि जे फ़सुल में ई हिकु हारी जेको आहे दवा जेको आहे हुनजो स्प्रे करे रहियो आहे।